काज़ी अहमद बरसा अवां खे आगाह कंदासीं। काज़ी अहमद बरसा ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻण सबबि नीगर चिभाड़ची फोत थियो आहे। ॻोठ इस्माइल लाशारी में ट्रैक्टर ट्राली नीगर आसिफ लाशारी मथां चढ़ी वई। वारिस नीगर खे खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। अवां खे आगाह कयूं पिया। काज़ी अहमद बरसा ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻण सबबि नीगर चिभाड़ची फोत थियो आहे। ॻोठ इस्माइल लाशारी में ट्रैक्टर ट्राली नीगर आसिफ लाशारी मथां चढ़ी वई। वारिस नीगर के अस्पताल खणाए विया, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई। ज़रूरी कार्रवाई बाद फोती नीगर जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे। काज़ी अहमद खां अवां खे आगाह कयूं पिया। ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻण सबबि नीगर चिभाड़ची फोत थियो आहे। ॻोठ इस्माइल लाशारी में ट्रैक्टर ट्राली नीगर आसिफ लाशारी मथां चढ़ी वई। वारिस नीगर के खणाए अस्पताल पहुता त संदसि डॉक्टरनि फोत थियण जी तस्दीक कई। ज़रूरी कार्रवाई बाद फोती नीगर जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार टामरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल इस्माइल लाशारी में जवाब अहमद गलत आसिफ लाशारी चीबार जी सख्त जख्मी थियो, जंहिंखे काज़ी अस्पताल मुंतकिल कयो, जिते ज़ख्मनि जा सहूलियत फोत थी विया। मासूम नीगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वासन हवाले कयो। मासूम नीगर जो लाश ठीक है ज़ुल्फ़कार, मां जी मेहरबानी।